कश्मीर में बैरिस्टर अख्तर जब्बार शेख गुड्डू बेराज पहुंची अवामी न्यूज़ सां ॻाल्हायो ऐं चयो त अदा जेको असांखे अखियुनि ॾिठो हाल नज़र अचे थो उन में त ईअं आहे त बोर्ड जी का सूरत हाल नज़र कोन थी अचे। 5,06,433 अॼु हिन पासे पाणी हले थो, 4,75,000 क्यूसेक हुन पासे हले थो जेको सखर थो वञे। हाणे हिन जी कैपेसिटी आहे गुड्डू बैराज जी 12 लख क्यूसेक, अध खां बि घटि आहे। त मूंखे ॻाल्हि इहा सम्झ में नथी अचे त ही पीपल्स पार्टी वारा माण्हुनि खे छो था चवनि त साईं बोड अचण वारी आहे ऐं असां संभालियूं था। हाणे या त इन जूं ॿ वजूहात मूंखे लॻनि थियूं, बल्कि टे। ॿियनि दोस्तनि तव्हां सां बि कचहरी थींदे हिकिड़ी ॿी शइ बि नज़र आई साम्हूं। हिकु त वजह इहा आहे त या त ही बोर्ड पाण हथरादू आणणु चाहिनि था, जंहिंखां पोइ ही ॿारनि बचनि खे असांजनि खे कढी रोडनि ते विहारे पोइ उन्हनि जे मथां ट्रकियूं जॾहिं चढ़ंदियूं वरी पोइ उन्हनि जे चिथड़ियल लाशनि जा फोटू कढी करे अमेरिका खां वठंदा डॉलर। नंबर ॿियो इहो आहे त बोर्ड नथी अचे छो जो तव्हां जहिड़ा दोस्त सुजाग थी चुका आहिनि, बोर्ड इन्हनि खे आणणु न छॾींदा, सिंध सुजाग थी पई आहे त उन में चवनि था घटि में घटि क्रेडिट खणूं। हाणे क्रेडिट जेको आहे हे कीअं खणंदा, हाणे त सिंध खे सॼी ख़बर पइजी चुकी आहे। टी वजह इहा थी सघे त हीअ जेका बैराज आहे ठहियल त अंग्रेज़नि जी आहे, अंग्रेज़नि खणी पंहिंजे ई फ़ाइदे जे लाइ चङियूं शयूं ठाहींदा आहिनि, ख़राबु शयूं न आहिनि ठाहींदा। हाणे हीअ टुटंदी वुटंदी त न, पर ॿुधण में इहो अचे थो त हिननि जा जेके आहिनि कुझु दरवाज़ा कमु नथा कनि, खोले न सघंदा उनखे। उन में मसइलो इहो मेंटेनेंस जो मसइलो आहे, इहो मथां हिननि मेंटेन न कई हुजे, इहो थी सघे थो। इहे कुझु ॻाल्हियूं साम्हूं अचनि थियूं। बहरहाल जेकॾहिं ईअं बि आहे तॾहिं बि मूंखे नथो लॻे त बोर्ड जी सूरत हाल आहे अहिड़ी का मूंखे ॻाल्हि नज़र नथी अचे। मथां जेको पंजनत तां पाणी थो अचे उहो बि हिन वक़्तु 6.25 लख क्यूसेक आहे, त उहो बि एॾो घणो न आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।